अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, दादू रोड्स खाते जो कारनामो रीजनल डायरेक्टर मोहतसिब नोटिस वरितो, कामोरनि खे छंड पटी वई। रिपोर्टर गाजी खान मंगरियो मूजिबि जोई तइलके जे राजू गंढर खां ड्रिगबाला ताईं 7 किलोमीटर तामीर थींदड़ रोड में करोड़े रुपयनि जी करप्शन जो इंकशाफ थियो आहे। ड्रिगबाला खां नई गाज वेंदड़ 6 किलोमीटर रोड जी मरमत लाइ 32 लख रुपया ठेकेदार एडवांस कढाए फरार थी वियो। ॻोठाणनि जी दरख़्वास्त ते रीजनल डायरेक्टर मोहतसिब नादिर अली जमाली काछे में तामीर थींदड़ मुख़्तलिफ़ रोडनि जो दौरो कयो। संदसि चवणु हो त तामीर थींदड़ रोड में नाक़स मटीरियल जो इस्तेमालु कयो वियो आहे। रोड सां गॾु मोरियूं ऐं पुलूं जेके ठहियूं आहिनि उन्हनि में पिणु नाक़स मटीरियल जो इस्तेमालु कयो वियो आहे। मोरियुनि ऐं पुलुनि खे रोड जी लेवल खां मथे ठाहिण सबबि पाणी रोड मथां गुज़र कंदो, जंहिंसां रोड जल्दी टुटी वेंदो। रोड्स खाते जोई जे असिस्टेंट इंजीनियर मौला बख्श बस्तोई ऐं ठेकेदार यूसुफ ठोडर मिली भगत करे 10 करोड़ जी लागत सां तामीर थींदड़ रोड में करप्शन कई आहे। 5 फुट पथर जी जाइ ते 2 फुट पथर जो इस्तेमालु कयो वियो आहे। पिचिंग बि दुरुस्त न आहे। करप्शन कंदड़ कामोरनि ऐं ठेकेदारनि ख़िलाफ़ लाॻापियल अमलदारनि खे लिखियो वेंदो। महकमानी कार्रवाई सां गॾु मुलविस कामोरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वेंदो। अवाम जी मिलंदड़ बजट में करप्शन कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी।